नाज़रीन, मटियारी में बुजुर्ग कामिल वली हज़रत सखी पीर रुकनुद्दीन शाह जे सालियाने उर्स 469 उर्स जूं तक़रीबूं मुनक़द कई वयूं। उन ई हवाले सां ॾिसूं था अब्दुल गफ़ूर मल्हा जी रिपोर्ट। मटियारी जंहिंखे दरगाहुनि ऐं वलियुनि जो शहर चयो वञे थो, शहर जे चौधारी दरगाहूं आहिनि। मटियारी जे हिन मुक़दस सरज़मीन ते अल्लाह पाक जी रहमत जी हमेशह बारिश रहे थी, जंहिं जी बदौलत मटियारी शहर इल्मु ऐं इस्लाम जो गहवारो रहियो आहे। उन ई मुक़दस सरज़मीन ते कुतुबुल विलायत हज़रत सखी रुकनुद्दीन शाह क़दसर अता थियो। पाण 12 रबीउल अव्वल 1912 हिजरीअ में फजर जे टाइम दुनिया में क़दम रखियो। हज़रत सखी रुकनुद्दीन शाह पाण रूहानी राब्तनि जो कई मंज़िलूं तइ कयूं। जॾहिं त हू पाण बाज़ार मां लंघंदा हुआ त जंहिं बि इंसान जी संदन वजूद ते नज़र पवंदी हुई त उन जे क़ल्ब ऐं ज़बान मां अल्लाह अल्लाह जो इस्म जारी थी वेंदो हो। उन हवाले सां सखी रुकनुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जे गादी नशीन सैयद पीर अलाया शाह हाशमी ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं रुकनुद्दीन साईं जन कामिल वली बुहा मटियारनि में कुर्बानियूं पहन मुतलवी सादातनि जा अॻुवाण पहन ऐं जिन जा मुरीद कंडू कुर्छ में आहिनि, सिंध में काफ़ी इलाइक़नि में आहिनि, जंहिंमें ज़्यादातर थर जो इलाइक़ो आहे। शाह जी दरगाह जी ख़मीस सॾी वेंदी थींदो त जुमे ॾींहुं ॾियारो आहे हुनजो, पर चई वेंदी आहे शाह जी ख़मीस। हाणे धोरो भत जेको साईं जो पसंदीदा शइ हुई, काल्ह जेको उर्स शरीफ़ जेको साईं अक़ीदत एतिराम सां मल्हायो वियो, जेको में तव्हां बि शरीक हुआ, तव्हां बि ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जी महिरबानी सां कामिल वली आहिनि, ख़ुदा जा वली आहिनि, अल्लाह साईं उन ते महिरबान आहे। इहो जेकी रिवायत आहे दोहरे भत वारी, या साईं जी पसंदीदा डिश हूंदी हुई। काफ़ी कुझु परेशान माण्हू ईंदा हुआ, जेके सवाल ईंदा हुआ, उन्हनि खे साईं जन ॾिनी त तव्हां हीअ खाईंदा इनशाअल्लाह तव्हांखे शिफ़ा मिलंदी। सो अञा ताईं इहा क़ाइमु दाइम रवायत आहे। जेकी मुतलवी सादात आहिनि, जंहिंमें साईं जीम सईद वारा आहिनि ऐं पंहिंजो शाह करीम बुलड़ी आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, काफ़ी कुझु सादा जेके हिजरत करे विया आहिनि, उन्हनि जो बि सरदार साईं रुकनुद्दीन शाह बादशाह आहे। मुतलवी सादा जेके बि सादात आहिनि, साईं जूं काफ़ी कुझु कुर्बानियूं आहिनि, दीन जा पाबंद रहिया, पेशमामी कंदा हुआ। सखी में हाजी रुकनुद्दीन शाह बादशाह जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे। अल्लाह पाक हुननि खे हाफ़िज़ पीर बणायो, क़ुर करीम जो हिफ़्ज़ कंदड़ हुआ। महीने जे पहिरियों जेको जुमो हूंदो आहे, सिंधी तारीख़ुनि जे हवाले सां जीअं रबीउल सानी थिए थो त जेको पहिरियों जुमो थींदो आहे उन ते उहो उर्स शरीफ़ मल्हायो वेंदो आहे। पंहिंजे नंढपण खां वठी मूंखे यादि आहे त इहा शाह जी ख़मीस एतिरी त धाम धूम सां मल्हाई वेंदी हुई जंहिंजी का इंतिहा कान हूंदी। ऐं पर अॼु बि उहे अक़ीदत हीअ नई जनरेशन या नओं नसुल जेको बि आयो आहे उहो उनखे जेको सो फॉलो कंदो अचे पियो। सूफ़ी बुज़ुर्ग कामिल वली हज़रत सखी पीर रुकनुद्दीन शाह जो 469 उर्स मुबारक, जंहिंखे शाह जी ख़मीस चयो वञे थो, अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वेंदो आहे। दरगाह जे सजाद नशीन पीर अलाया शाह हाशमी दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरी। वली अहद सैयद शहज़ाद शाह हाशमी, पीर अमीर अली शाह हाशमी, सैयद इरफान शाह हाशमी, अली अब्बास शाह समेत वॾे अंग में सिंध मां मुरीदनि ऐं अक़ीदतमंद शिरकत कई। आख़िर में दुआ घुरी वई। कैमरामैन शबीर मल्हा सां गॾु अब्दुल गफ़ूर मल्हा, आवाज़ न्यूज़, मटियारी।